हुनजी साई खां पोइ हाज़िर आहियूं। डॉक्टर साहिबु हाणे पाण ज़ाहिर आहे हिकिड़ो हुनजी इर्तिका वारो सॼो मरहलो उन ते पेश आयल तकलीफ़ूं ॾिसी आयो। इन दौरान तव्हांजी शाखूं केतिरियूं वधी वियूं ऐं उनजो जेको आहे सिंधी समाज में एक्सेप्टेंस केतिरी उन हासिलु कई ऐं कहिड़ियूं वॾियूं अचीवमेंट्स तव्हां हासिलु कयूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर ताईं जॾहिं तव्हां पहुता? जॾहिं मोहतरमा आई असां तां ॿार लथो त असां जेसिताईं मार्शल हुई त सिंध ग्रेजुएट ते कारो ककर छाइणो असां बिल्कुलु जहिड़ो कर ख़ामोशीअ जे लाइन में पिया वियासीं। छाकाणि दोस्त जेके आयासीं पंहिंजे तौर ते पंहिंजी ज़िंदगीअ में मसरूफ़ हुआ। पोइ असां जॾहिं असां तां पाबंदी लथी 88 में त असां 89 में सचल कांग्रेस कई ऐं सचल कांग्रेस जेको करणु हो उन में सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु असांजो वॾो साथ ॾिनो ऐं ॿिनि ॻाल्हियुनि में हिकिड़ो त इन में त जेके ॿाहिरां माण्हू असां घुराइणु चाहिया पिए हिंदुस्तान मां पहिरियों दफ़ो हिंदुस्तानी सचल इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थी जेकी हा शाह साहिबु तॾहिं वज़ीर तालीम हो ऐं उन उतां पंहिंजे ज़ाती असर रसूख़ ते असांखे NOCs वठी ॾिना ऐं असां 14 माण्हुनि खे इनवाइट करे सघियासीं जंहिंमां 6 आया पर बहरहाल असां उनखे टिकट्स मोकिलियूं सभु कुझु कयो। ऐं ॿियो त साईं वज़ीर आज़म खां वक़्तु वठी ॾिनो त उहा इन खे ओपन कंदी ऐं वज़ीर आज़म साहिबा अचण लाइ तयारु हुई। कमिश्नर कराची जी हरकत कई त हिते हाणे इहो 89 जो वाक़िया लिसानी जेको आहे तज़ाद बि पैदा थी चुका आहे सिंध अंदरि। सो हुन चयो त इहो एडवाइज़ेबल कोन्हे त मोहतरमा अचे। असां बहरहाल सुठो इंतज़ामु कयो सिंध मदरसतुल इस्लाम जे वॾे ग्राउंड में 5000 माण्हुनि जो असां इंतज़ामु कयो ऐं वॾो ॿाहिरि दोलारी बोलारी है उहो सिंधी कल्चर जो पूरो ऐं सभु सिंधी फैमिलीज़ हुयूं माण्हू तमामु घणा आया ऐं हिकदमि हिकिड़ो नओं रूप फूकिजी वियो। ऐं ॿियो त असां ॿाहिरां बि माण्हू घुराया पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू बि घुराया जीअं पंहिंजो इहो मशहूरु शाइर असांजो शेख अयाज़ साहिबु बि हिन में शरीक मतिलबु सिंध जा तक़रीबन मेन स्ट्रीम लॾो शामिलु थियो अदबी या इल्मी हवाले जो। असां हिन जो ग़ज़ल फरमाइती आयो मुल्तान मां शायदि तनवीर अब्बासी साहिबु बि हुयो न उहो न आया हिन में केरु तनवीर अब्बासी साहिबु तनवीर अब्बासी साहिबु ॿियो हुआ चो सचल सरमस ते कॉन्फ्रेंस थी न हा उहो आया तनवीर साहिबु बि आया तनवीर अब्बासी बि आयो शेख अयाज़ बि आयो ऐं हीअ जेको पिशावर जो जेको मशहूरु शाइर असांजो नाला अचानक हा ख़ैर हा ठीकु आहे माना वरी हिकिड़ी मेन स्ट्रीम मुल्क जी हुन में शामिलु हुई तमामु वॾी जेंट्री आई ऐं तमामु सुठो थियो ऐं मोहतरमा नुसरत भुट्टो हुनजो प्रिसाइड कयो ऐं हुन सिंधीअ में तक़रीर कई। अच्छा सो बहरहाल असां हा सुठो थी वियो पंहिंजो अच्छा हाणे पोइ जेकी सिगा आहे हिकिड़ो त हुनजो रोशन तारा जेको आहे हिकिड़ो हू रहियो ॿियो हेल्थ जे हवाले सां कमु कयईं टियों इहो जेको सिंध जे कोर इशूज़ ते हुनजी रेज़ोल्यूशन्स आया इन दौरान सिगा जा उहे मेंबर यकीननि हिकिड़ी वॾनि उहिदनि ते पहुता वञी सेक्रेटरी लेवल ताईं फेडरल सेक्रेटरीज़ ताईं हिननि ताईं छा उन्हनि पोइ सिंध लाइ उहो कमु कयो जेको सिगा जे मक़सदनि में हो? न घणनि कोन कयो। मूंखे ॾाढो अफ़सोस आहे त जेके वाइदा वईद जेके जूनियर ऑफिसर जे तौर ते माण्हू कंदा आहिनि मथे ब्यूरोक्रेसी में अची उहे छो त अक्सर मूं ॾिठो आहे सिगा सां हुनजी हिकिड़ी एफिलेशन पंहिंजे दौर में रही आहे पर हींअर बि जॾहिं आउं कंहिं वॾे ऑफिसर सां मिलंदो आहियां त उहो चवंदो आहे फलाणे साल में आउं मेंबर थियो हुउसि पर पोइ छा कई पोइ ख़ामोशी आहे। सो इहो मेंबर हाणे घणी तव्हांजी शाखूं ऐं मेंबरशिप केतिरी आहे सिंध अंदरि या इस्लामाबाद ताईं आयो मतिलबु 9,000 खां मथे मथे आहे ऐं शाखूं 100 खां 100 ठीकु आहे। हाणे मक़सदु हिकिड़ो डॉक्टर सलेमान शेख ऐं उन सां गॾु दोस्तनि हुनजा पायोनर रहिया छा उन डॉक्टर सलेमान शेख जे ई छाप में ई जेको रही आहे या उन में के जमहूरी रवैया बि आया आहिनि
या बिल्कुलु मुंहिंजी का बि छाप कान्हे। नालो त तव्हांजो आहे सिगा माना डॉक्टर सुलेमान शेख। आउं हिकिड़ो ख़िदमतकार हुउसि ऐं रब जो अहसान आहे ऐं माण्हुनि जो प्यारु आहे। तव्हां मुतमिन आहियो त तव्हां सिगा जे मक़सदनि लाइ पंहिंजो जेको ज़िंदगी जो हिसो ॾिनो जी उहो तव्हां पंहिंजी जेतिरी तव्हांजी सलाहियत उन आधार तव्हां अदा कयो, तव्हां मुतमिन आहियो। जेकी कुझु मूं में हो सो मूं रत सो मूं पेश करे छॾियो सिंध जे माण्हुनि जे आॾो ऐं उन्हनि मुहबतुनि जा छज भरे मूंखे अता कया, तंहिंजे करे आउं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं तव्हां छा था सम्झो त मुस्तक़बिल हाणे तव्हांखे इन जो छा थो नज़र अचे? डॉक्टर सुलेमान शेख जेसिताईं हयात आहिनि हर माण्हू जी आहे त सम्झो था त ही ईंदड़ वक़्त में सिगा रहंदी या अदबी संगत वांगुरु इन मुतलिक़ बि सवाल पैदा थींदा? मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती आहे जो मुंहिंजे हयातीअ में सिंध ग्रेजुएट 50 साल पूरा करे गोल्डन जुबली जो फंक्शन करे पई। ठीकु आहे। ऐं आउं अञा मौजूदु आहियां, सो उहो थिए पियो ईंदड़ हफ़्ते इंशाअल्लाह। त हाणे उन में 3 जून ते आहे शायदि। 3-4 जून। हा 3 जून ते आहे। 3-4-5 हा आर्ट्स काउंसिल में। जी जी बिल्कुलु। त उन में असां जो हिकिड़ो सेशन आहे जंहिंमें ॿियनि माण्हुनि खे बि असां घुरायो आहे त वॉट नेक्स्ट, हाणे छा करणु खपे। ऐं मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त मुख़्तलिफ़ हालतुनि जे मुताबिक़ असांखे सिंध जे डेवलपमेंट लाइ जेको असांजो बुनियादी ख़्यालु हो उन खे वरी रिवाइज़ करणु खपे ऐं उन खे नए तरह सां इम्प्लीमेंट करणु खपे। न इहो छा सम्झो था त हीउ जेको हिकिड़ो करप्शन एरा जंहिंखे चयो थो वञे सोसाइटी में पैदा थी चुको आहे, जंहिंमें हेठे माण्हू खां वठी ऑफिसर्स ताईं पेनिट्रेट थी चुको आहे, उन में हाणे सिगा पंहिंजो हिकिड़ो नओं इहो रोल अदा करे सघे थी त सिंध में करप्शन त सॼी दुनिया में आहे पर घटि में घटि एतिरो माहौल पैदा करे सघे पंहिंजे इन कैडर में जंहिंखे हू रिप्रेज़ेंट करे थी त घटि में घटि सिंध में को माण्हुनि खे आजपो को इन मामले मां मिली सघे। जो सिंध वक़्तु हिन वक़्तु वॾे में वॾो सुवालु आहे सिंध। बिल्कुलु असांजी उमेदु आहे, असीं कोशिशि करे सघूं था। हा ॾिसो न, को बि शइ न सिर्फ़ु असां ते करप्शन जो इल्ज़ाम आहे पर असां ते सुस्तीअ जो बि इल्ज़ाम आहे, असां ते इनएफिशिएंसी जो बि इल्ज़ाम आहे, असां ते कई इल्ज़ाम आहिनि जेके असांखे ॾिना विया आहिनि ऐं असांखे इहे दाग़ सिंध जे मुंहं तां धोइणा आहिनि ऐं इन जे लाइ असांखे कमु करिणो आहे। सिंध ग्रेजुएट जो जेको नओं जेको दौरु हाणे 50 सालनि खां पोइ शुरू थो थिए, 51 साल में जेको मोहतरमा हाणे महताब अकबर राशिदी साहिबा जे क़यादत में असीं एक्सपेक्ट कयूं था त हाणे असां हिकिड़ो नओं तहरीक हलायूं जेका सिंध जा दाग़ धोए ऐं सिंध जे माण्हूअ खे अहसासु ॾियारे त तोखे जे जीअणो आहे त मथे कंधु करे जीअणो आहे, ईमानदारीअ सां जीअणो आहे ऐं एफिशिएंसी सां जीअणो आहे ऐं पंहिंजे मेरिट सां तोखे इहो प्रूव करिणो आहे त तो में सभु कुझु आहे। सभु उमेद आहियो इहो सभु थी सघे थो? थी सघे थो। छो थो चवां ईअं त जेको नौजवान तबिको आहे उहो बेहद असांजो मेरिटोरियस आहे, जंहिंजो तव्हांखे ख़बर आहे त केतिरा नौजवान छोकिरा छोकिरियूं। हा यूनिवर्सिटीज़ में ॾिसूं था IBA ZBST इकरा में ॾाढा सिंधी नौजवान हाणे छोकिरा ॾाढा कॉम्पिटेंट आहिनि, ॾाढा कॉम्पिटेंट ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि पंहिंजो नालो क़ाइमु कयो आहे बिना कंहिं हिननि दाग़नि जे। त जेकॾहिं इन नस्ल खे मदद कजे ऐं हिनखे अॻिते वधाए को प्रोग्राम तव्हां ॾियो था पंहिंजी तंज़ीम जे जेके हाणे असीं चाहियूं था त हिन हाणे नओं प्रोग्राम यूथ जो प्रोग्राम शुरू कजे ऐं उन्हनि जे लाइ कैरियर गाइडेंस, उन्हनि जे लाइ डेवलपमेंट जा नवां मेथड्स इंट्रोड्यूस कजनि ऐं असीं पंहिंजा तजुर्बा उन्हनि सां शेयर कयूं जेके असां हेसि ताईं ग़लतियूं कयूं आहिनि तिन खां उन्हनि खे वाक़िफ़ु कयूं त जीअं
हू वधीक बहितर नमूने सां अॻिते वधी सघनि। न पर तव्हां सो सिगा छा इन मामले में बि किरदारु अदा करे सघे थी। जेके हाणे यूनिवर्सिटियूं ठहनि पियूं उनमें सिर्फ़ु मशीनी अंदाज़ जा नौजवान बि पैदा न कनि, उनमें फ़लसफ़ो इल्मु अदब उहो बि नज़र न पियो अचे। मिसाल तव्हां हिकिड़ी हाणे ऑर्गेनाइज़ेशन वॾी में वॾी जेको आहे उहे आहियो, या सखर IBA आहे, कराची IBA आहे, या ॿियूं, उनमें हीअ असांखे लेख नज़र अचे थो जेको तव्हांजे दौर में यूनिवर्सिटीज़ ऐं मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज, जनरल यूनिवर्सिटीज़ में इल्मु अदब फ़लसफ़ो हूंदो, हाणे उहो नज़र नथो अचे। इहो पासो छा विसारियल तव्हांखे महसूसु थिए थो हिन में? बिल्कुलु बिल्कुलु। हींअर असां वटि असीं नॉलेज बेस्ड यूनिवर्सिटियूं आहिनि, हा, जेके ख़ासि फील्ड्स में कमु थियूं कनि सिर्फ़ु, हा, ऐं उन्हनि जो इथिक्स सां, कैरेक्टर बिल्डिंग सां, या जेको सो सिंध जे मोहबत सां को बि वास्तो कोन्हे। पर डॉक्टर सलेमान शेख साहब करे सघे थो उहो? ॾिसो, उहो हिकिड़ो आइडिया ॾेई सघे थो, उहो शुरूआति कराए आइडिया में वॾो वज़न हूंदो। ऐं अर्ज़ु इहा आहे त हिकिड़ो माण्हू जेको हाणे 80 सालनि जी उमिरि खे पहुतो आहे, उन जी जेका बि हिमत आहे, क़ुवत आहे, उन सां आउं अञा ताईं कमु कयां पियो। तंहिंजे करे अला साईं जॾहिं हिमत ॾिनी त अञा मदद कबी ऐं ज़रूरु कबी। सही, इहो मुंहिंजो यकीन आहे। ठीकु आहे। हाणे आख़िरी सुवाल तव्हां खां मां कंदुसि। ज़ाहिर आहे टाइम बि घणो थी वियो आहे, हूअं त ॻाल्हियूं ई खुटणियूं न आहिनि। हीअ तहरीक आहे, हिकिड़ो वॾो सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे। डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजे हासिलात मां केतिरो मुतमिन आहियो सिगा जे हवाले सां? साईं, रुगो हिकिड़ी शइ इत्मिनान जी आहे, उहा इहा आहे त सिंधी माण्हुनि खे गॾु विहण जो शऊर मिली सघियो आहे। ठीकु आहे, उन में कुझु क़दुरु कामयाबी थी आहे। बाक़ी ॿिया जेके बि मुंहिंजा ख़्वाब हुआ, एहसास हुआ, उन खे असां छू ई न सघिया आहियूं। ख़्वाब करे मरंदा न आहिनि। ख़्वाब मरंदा न आहिनि, पर साबिया थियण में वक़्तु लॻंदो आहे। उहा उमेदु आहे, उहा उमेदु आहे, ऐं पुर उमेदु आहे। डॉक्टर साहब, तमामु तमामु घणी महिरबानी इन उमेद सां त डॉक्टर साहब जा, सिगा जा ऐं सिंध जे उन्हनि माण्हुनि जा ख़्वाब जेके उन्हनि जे अखियुनि में सिंध जी हिकिड़ी सूंहं भरी सिंध, इल्मु भरी सिंध ऐं हिकु सुहिणी सिंध जा ख़्वाब आहिनि, उहे साबिया माणीनि। मुमताज़ बुखारी खे ॾींदा इजाज़त। तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो असांखे ऐं डॉक्टर सलेमान शेख साहब जी हिन तारीख़ी ॻाल्हियुनि खे ॿुधो। ख़ुदा हाफ़िज़।